सबब आहे। जॾहिं अल्लाह फरमायो त निमाज़ क़ाइम कयो, निमाज़ पढ़ो, त इन में माण्हू दिल ते बोझ समझी अज़ान आई आहे, यार अल्लाह जो हुकुम आहे, रब जो फरमान आहे, निमाज़ पढ़ण जे लाइ रब जे हुकुम जी पूराई करे या बोझ बणजी दिल ते सही जा पत्थर के एक कम पाए वही निमाज़ से वञो। हिकिड़ा माण्हू चवंदा हुआ निमाज़ पढ़ो, असांखे पंहिंजा दुनिया जा कम खुटाइण जो मस्जिद में वञी निमाज़ पढ़ो। वाह समझी न, दिल जी ख़ुशी सां माण्हू निमाज़ पढ़ावे। हज़ीर वारे साईं फरमायो क़यामत जे ॾियारे जेके सत ख़ुशनसीब अर्श मुअल्ला जे साए जे हेठां वेठल हूंदा, उन्हनि में हिकिड़ो उहो ख़ुशनसीब हूंदो क़ल्बुहु मुअल्लक़ुम बिल मसाजिद, उहो नौजवान जंहिंजी दिल मस्जिद सां जुड़ियल आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जब वो फजर नमाज जो थे, फजर नमाज पढ़े, फजर का बाद में वे अल्लाह ने कुरान की तिलावत करे, भले में भलो वक्त कुरान की तिलावत जो फजर जो होता है, कुरान में फरमाया केड़े कहते से कुरान की तिलावत के ऊपर सवाल बनाए, भलो बेहतरीन वक्त तिलावत कुरान जो कयो आ, सजो नहीं चोरी करा कुरान वही कुरान जो होता है। जेडी मन तवाजी दिल चवे कुरान खोले वन का ये कुरान की तिलावत कयो, इन तिलावत का भलो ॿियो को इबादत जो ज़रियो न आहे, इबादत जो तरीक़ो न आहे। पर अल्लाह जो कुरान जो फरमाए इन कुरान अल फज्र कान मशहूदा, बेशक सुबह जो कुरान पढ़ण हासिल थियल अमल आहे, यानी अल्लाह जे हुजूर में पहुचाईंदड़ अमल फज्र जे वक्त में कुरान की तिलावत। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मकसद जे लाइ जागणो आहे, कारोबार
हतैन कुतिबा मिन ज़ाकिरीन अल्लाह कसीरन व ज़ाकिरात। को मर्द या औरत उस रात जो की 2 रकात नफिल नमाज पढ़े, तहज्जुद पढ़े, अल्लाह ताला जो नालो कसरत से जिक्र करण वारन में लिखाए चलींदो आहे। सुभान अल्लाह। जे मर्द आदम जो नालो ज़ाकिरन में लिखियो वेंदो, जे औरत आदम जो नालो ज़ाकिरात में लिखियो वेंदो, जिक्र करण वारन औरतन में लिखियो वेंदो, जेके रात जो तहज्जुद नमाज पढ़दा है पढ़दा है। सुभान अल्लाह। ए मदीने वाले साईं फरमायो अल्लाहु अकबर कबीरा सलासतुन यदहल्लाहु अलैहिम। 3 माण्हुनि खे अल्लाह ताला ॾिसी ख़ुशि थींदो आहे। सुभान अल्लाह। एक कम करण वारनि खे अल्लाह ॾिसंदो आहे, ख़ुशि थींदो आहे। सुभान अल्लाह। अल्लाह ख़ुशि थिए हिन खां भलो कहिड़ो अमल हूंदो आहे। असां सभई अमल कयूं था त रब राज़ी थिए, असां सभई कम कयूं था अल्लाह राज़ी थिए। मुंहिंजा मौला तूं राज़ी थी, ख़ैर करे, बयान करे, नमाज पढ़े, तिलावत करे, अबे अम्मा जो अदब करे, कुरान जे मथां अमल करे, से मुंहिंजा दीन जे मथां हले, दाढ़ी रखे, पटको पाए, मथो रखे, मस्जिद जो बंदि करे, ख़ैर जो अमल करे, माण्हुनि सां भलाई करे, सबब इहो हूंदो आहे त अल्लाह राज़ी थिए, रब राज़ी थिए। मदीने वाले साईं फरमायो 3 कम कयो अल्लाह ॾिसी खिलंदो आहे, ख़ुशि थींदो आहे। हिकिड़ो अर्रजुल इज़ा क़ाम बिल-लैल युसल्ली, हिकिड़ो उहो माण्हू जेको रात जो उथी तहज्जुद जी नमाज़ पढ़ंदो आहे। जॾहिं तहज्जुद जे लाइ उथंदो आहे, मुसले ते बीही नमाज़ जे लाइ हथ जोड़ींदो आहे, अल्लाह हुन ॾिसंदो आहे, अल्लाह हुन ॾिसी ख़ुशि थींदो आहे। कीअं मुंहिंजो बानो उथी बि तहज्जुद जे लाइ वेठो आहे, मां अल्लाह खे राज़ी करे रहियो आहियां। ऐं वल कौम इज़ा सफ़ू फिस सलात, ऐं उहा क़ौम जेका सिफ़ूं ॿधी ऐं नमाज़ जमा सां पढ़ण जे लाइ बीहंदी आहे। जेके जमा सां नमाज़ पढ़ण जे लाइ बीहंदा, हिकिड़ा माण्हू घरनि में जनाज़ा पंहिंजी नमाज़ सां पढ़ो, जमा
तवील जॾहिं शैतान माण्हू सुम्हंदो आहे त शैतान जी सेनानी खां वेंदो राति जो तहजद नमाज़ जे लाइ उथण जी कोशिशि कई शैतान जे वेंदो आहे अलैका लैलुन तवील सुम सुम अञा राति वॾी आहे अञा राति उथण जी कोशिशि कंदो थी न सघंदो ॼण बिस्तरे में मेखूं लॻल हुजे उथी नथो सघे कोके सां कंहिंखे भिचाए छॾिबो आहे इहे बिस्तरे ते माण्हू पइजी रहंदो आहे इहो शैतान तव्हांखे सुम्हारींदो आहे फर्क़ वधी वारे साईं फरमायो त शैतान चवंदो आहे सुम सुम अञा राति वॾी आहे فإذا استيقظ وذكر الله تعالى हिन जी अखि खुली फौरन चई अल्लाह फौरन चई ला इलाहा इल्लल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो ज़िक्र कई मदीने वारे साईं फरमायो शैतान जी गंढ खुली वेंदी आहे सुभान अल्लाह शैतान जेको असर आहे निंड सुम्हारण पियो चाहे तहजद खां रोकण पियो चाहे निमाज़ खां ढलण पियो चाहे फौरन हुन जी गंढ खुली वेंदी आहे मदीने वारे साईं फरमायो सेनानी खां बि सुम्हारण जे लाइ पहिरीं गंढ जीअं अखि खुले अल्लाह जो ज़िक्र कई खुली वेंदी ऐं जॾहिं ॿियो वुज़ू कंदो आहे ॿी शैतान जी गंढ खुलंदी आहे ऐं जॾहिं माण्हू तहजद नमाज़ जे लाइ मुसले ते अचे बीहंदो आहे टी गंढ खुली वेंदी आहे सुभान अल्लाह उहो सुबुह कंदो आहे इन हाल में जो उनजे जिस्म में अल्लाह सिहत अता फरमाईंदो आहे सुस्ती ख़तम कंदो आहे उनजे अंदरि अल्लाह तवानाई पैदा कंदो आहे इहो जेको माण्हू सुबुह राति जो तहजद पढ़े ऐं पोइ सुबुह जो उथियो आहे इनजे जिस्म खे अल्लाह तरो ताज़ा ऐं तवानो रखंदो आहे पर जेको माण्हू तहजद नमाज़ न पढ़े सुबुह जो उथंदो जिस्म में सुस्ती हूंदी काहिली हूंदी दुनिया जे कमकारनि में दिलि न लॻंदी सुस्त माण्हू पढ़े वेठो हूंदो उबासी वेठो ॾींदो साईं मुंहिंजा दफ़्तर में वियो कम जे लाइ वियो मज़दूरी जे लाइ वियो कसबे हलाल जे लाइ वियो हिनखे मज़ो न ईंदो लज़त न ईंदी छो त राति जो शैतान सां संगत रखे सुतो हुयो शैतान जूं गंढियूं खोलींदो सुबुह जो उथंदो त पाकीज़ा नफ़्स सां उथारियो वेंदो सुभान अल्लाह हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन सलाम को फरमाए पहिरीं मुलाक़ात या बार-बार हदीस मुबारक हिन हिंदुस्तान में ॿुधाई आहे पहिरीं मदीने वारे साईं सां मुलाक़ात थी चहरे वक़्तु हाके हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम को फरमाए ॾिठुम हबीबुल करीम जी हदीस मुबारक ॿुधाई अय्युहन नास ए इंसानो अफ़शु सलाम हे मदीना मुनव्वरा में पहिरीं नबी की तकरीर सुभान अल्लाह फरमाए इंसानो सलाम घणो कयो वअक़िमु तआम माण्हुनि खे मानी खारायो वसिलल अरहाम माइटियूं ॻंढियो वसल्लू वन्नासु नियाम ऐं जॾहिं माण्हू सुतल हुजनि था उथी तहजद जी नमाज़ पढ़ो तदखुलुल जन्नत बिस्सलाम अल्लाह तव्हांखे सलामतीअ सां जन्नत में दाख़िल फरमाए छॾींदो सुभान अल्लाह साईं करीम फरमायो राति जे वक़्त में एतिरो क़याम करे माण्हू जेतिरो बकरी ॾुहण में वक़्तु लॻंदो आहे बकरी जो खीर कढण में बकरी जेकॾहिं कंहिंखे ख़बर हुजे 10 मिंट कोन लॻंदा आहिनि 5 मिंट लॻंदा आहिनि बकरी ॾुहण
इल्म में अमल में इजाफो करना चाहेगा तहज्जुद नमाज पढ़ो कितनी तारीफ कया हर अमल जे करे दुनिया जो खैर आखिरत की भलाई आखिरत की निजात हर शे अल्लाह ताला तहज्जुद नमाज में रखाई है सुभान हर किस तहज्जुद का कज़ा कयो असा हजरत किबला मुर्शिद महबूब इलाही नवर अल्लाह मरकदो फरमाइंदा है त फकीर वो आज को तहज्जुद नमाज पढ़े जे तहज्जुद नमाज छड़े दिनो है तसव्वुफ वाली राह तसव्वुफ सूफिया है फकीर वाली राह के छड़े दुनिया तरक करे छड़िए वो फकीर ना है वो अल्लाह जो तालिब ना है वो सालिक ना है वो अल्लाह जो तलब करने वाला ना है वो राह हक जे मत हलण वाला ना है के तहज्जुद नमाज छड़े दुनिया अल्लाह के कुर्ब अल्लाह के हुसूल जो वाहिद जरियो आसान तरीको है तहज्जुद नमाज सुभान अल्लाह उमिल लैल इल्ला कलीला हबीब करीम के अल्लाह फरमाया सारे हबीब के जरिए असा के अमल में थोड़ी देर क़यामुल लैल जरूर करना है तमाम में उम्मीद रखना तहज्जुद नमाज इंशाअल्लाह नसीहत अमल कर दो इंशाअल्लाह मुझे दोस्तों मुझे भाइयों मुझे बता मुझे नंढा मुझे दोस्तों अजीजों तवाजे हर खाने दे दोस्त के खीसे में मोबाइल आए अगर मुश्किल हो तो के उठाने वाला आए तहज्जुद नमाज देखियो तो इलाज रखो या मोबाइल ना किया जो कहने भाई कंदी उसले घर के उठाए एक बार नेट हुआ रही काम लगी मिलता है तो बोले बयान आए मोबाइल से आंधी न पई आती मने दुनिया की फोन ले दी सही मुझे हमारे काम ने इंतजार में हो गया सबक तो बोले जो काम में इंतजार किया था तब माने अल्लाह के राजी करने का मोबाइल से अटका मेरा उसी को ना बोल ये मोबाइल से इलाज रखो राम के वक्त में सही मुझे उसी तहज्जुद नमाज पढ़ो तहज्जुद नमाज पढ़ने को आसान तरीको ही हुआ असाजे हज़रात मन शुक्र असाजे बुजुर्ग फरमायो चार नफिल पढ़ो दिन हर दिन रकातों के बाद में सलाम पढ़ो चार नवाफिल अदा करो हर रकात में तो के जेतरो कुरान मजीद याद आए वो पढ़ो फातिहा के बाद में जेके सूरत याद आए वो इतना पढ़ो भला जे क्यों कुरान याद ना है हर रकात में अलहम्दुलिल्लाह शरीफ के बाद में 3 दफा कुल अल्लाह पढ़ो ना दफा 3 दफा कुल अल्लाह पढ़ो बरकत पढ़ी सलाम फिर बरकत पढ़ी सलाम फिर बरकत पढ़ी सलाम फिर ये चार नफिल 18 रकात यो है तहज्जुद नमाज पढ़ने जो तरीको उनका बाद में मुनाजात है तहज्जुद नमाज का बाद में कुल दुआ अल्लाह कबूल फरमाइए सुभान अल्लाह के मतलब है अल्लाह से कचहरी कर अल्लाह के मजा मामलात पेश कर मुनाजात नबी से फरमाया कि अल्लाह की नाराज चीनी दो तवज्जो मुड़िया ना सुभान अल्लाह जले अल्लाह की नाराज चीनी दुआ उनका मुनाजात की लज्जत कैसे वजह दुआ उनके दुआ भर में मसू नहीं दुआ भर दो एक मोला करम कर मेहरबानी कर दुआ हुई क्या करो मसू को नहीं सुकून नहीं इन्हें मतलब अल्लाह को नाराज रब तो नाराज ही ना है ये दुआ भरी लेकिन में पढ़ दो ये जन सुकून मिले तस्कीर मिले समझ में अल्लाह को नाराज ही सुभान अल्लाह कुछ खड़े 5-10 मिनट वही मुनाजात कयो मुनाजात में छाती तो अल्लाह की तारीफ करे अल्लाह की हिकराई बयान करे अल्लाह की तौहीद बयान करे मुझा मौला तू शान वारो हय्युल कय्यूम आही तू हमेशा कायम रहने वारो आही तुझी जात निराली शान तो देला तस्बीहात तो देला इज्जत तो देला ए मुझा मौला तारीफ तो देला किबरियाई तो के